करियूं पीपल्स पार्टी जे तमाम उहिदेदारनि खे जिन असांखे हितो वोट वठी असांखे जेके बि माण्हू ॾेई आहिनि हिन मां तक असांजे कंहिं बि कम जा न आहिनि रहिया। चाहे अॻिली हुकूमत हुई असां चयोसीं चलो उन में कुझु थिए पर उहे बि न थी सघियो, पर हिन दफ़ा हे हुकूमत आई आहे वोट बि वठी आहे असांखां ऐं सफ़ाई जो इहो हाल लॻो पियो आहे तव्हांजे अखियुनि जे अॻियां आहे। तमामु घणी गंदगी लॻी पई आहे। इमाम बारगाह आहे पहिरीं मारम खां वठी 10 मारम अनक़रीब सुभाणे न परी 10 मारम थी वेंदी, पर सफ़ाई जो को बि हाल न आहे, न बिजली जो इंतज़ाम आहे, न लाइटिंग आहे, न कुझु बि न आहे। हे मोहल्ले वारा ऐं मोमिन पंहिंजे ताउन सां जेको करे रहिया आहियूं उन जे कम सां ईअं ई हली रहियो आहे। अच्छा, उन्हनि जो चवणु आहे त असां पाणी बि ॾियूं था ऐं उन खां अलावा बल्ब बि लॻायासीं, हिन बारे सां तव्हां छा चवंदो रोशनी जे लाइ? साईं बसि उहे तव्हांजे अखियुनि जे अॻियां आहिनि, तव्हां राति जो अचिजो, तव्हांजे अखियुनि जे अॻियां हूंदी जेकी बि हाल अहवाल हूंदो तव्हां ॾिसी था सघो। जेकी लाइटिंग आहे सॼी घिटी में तव्हां ॾिसी था सघो त केतिरी वॾी लाइटिंग थियल आहे। जेकॾहिं कंहिं इमाम बारगाह खे अलाबास खे 2 सेवर ॾिनो त का वॾी उहो न आहे इन जे लाइ। तव्हां घिटी जो सॼो हाल ॾिसो हली करे, हलण जो रस्तो न आहे, एॾो घटि लाइन जो पाणी वहे थो पियो, एतिरो न आहे जो 2 या 3 जमादार मोकिलनि हिन घिटी जी सफ़ाई कराए सघनि, हिन जो एतिरो बि हाल न आहे। ऐं असां को हेॾा कीमती वोट वठी आहे जंहिंजो को अंदाज़ो ई न आहे, त चवनि था त असां तव्हांजे लाइ चंड सितारा लाइ ईंदासीं, पर घटि लाइन जो मसइलो हल कोन था करे सघनि। असां चऊं था त पीपल्स पार्टी जो रुको 2 सेवर लॻाए ॾेई आहे, बसि इहे 2 सेवर लॻायूं ऐं हिकिड़ो टैंकर पाणी जो 2 या 3 माण्हुनि खे असांखे ॾिनऊं। चयो साईं हे जेको आहे त पाणी असां तव्हांखे 5-6 माण्हुनि ते ॿियो बि ॾींदासीं, पर हिन महिल तक को ॿियो टैंकर न आहे। ऐं असां तमामु पीपल्स पार्टी जे मथे उहिदेदारनि खे चऊं था, गदाबताऊं जे जेको MLA आहे, MPA आहे, पीपल्स पार्टी जा जेके बि आहिनि, ऐं हाणे त एडमिनिस्ट्रेटर बि जेको आहे पीपल्स पार्टी जो असां उनखे बि रिक्वेस्ट था करियूं त अचो तव्हां हिन मसइले खे हल करियूं ऐं हिन शहर खे तव्हां छा सफ़ाई सुथराई कंदो। हे जेके इमाम बारगाह जूं घिटियूं आहिनि इहे ई साफ़ सुथरियूं नथियूं थी सघनि त तव्हां शहर सॼे जो कीअं मसइला हल कंदो। असां पीपल्स पार्टी जे लाला रहीम को वठी करे बिलावल ज़रदारी तक रिक्वेस्ट था करियूं त हिन ते नज़रसानी कई वञे ऐं सिंधी ॻोठनि जे आबादियुनि ते नज़रसानी कई वञे, हिननि खे पको कयो वञे, हिननि खे रोड रस्ता ॾिना वञनि, पाणी जा, गैस जा, बिजली जा जेके बि मसइला आहिनि इहे हल कया वञनि। महिरबानी थींदी।